हाकिम खान एतरी जल्दबाजी चंगी ना है। जेकॾहिं रईस वॾे कुझु चयो आहे त उहो बि ग़ैर न आहे। जवारा दा वॾो आहे मोहबती माण्हू, हुनजी ॻाल्हि दिलि में केरु कंदो। बाक़ी कुझु टाइम लाइ निकिरी आहियूं जीअं अदा वॾे जी कावड़ थदी थिए। हाकिम खान हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन थी अचे त मूसा खान खां आख़िर असां छो मुसलसल शिकस्त खायूं था वञूं। जवारो उन्ही जे करे जो असांजो पंहिंजो ई शातीर मोहब्बत जी रमज़ में वरतल आहे। ऐं जे कुझु कयूं था न त अॻ में ई असांखे जी थो रोके। कुझु करणो पवंदो हाकिम खान, हाणे कुझु करणो पवंदो, न त इहो ई मूसा खान असांखे घरनि में घिरी मारे वेंदो। जवार सिर्फ़ु हिकु सौदो मां मूसा खान सां करे वठां, राणी खे मोटाइण जो। पोइ हर ॾींहुं मूसा खान लाइ क़यामत बर्पा कंदुसि, सिर्फ़ु राणी खे अचण ॾे। हाकिम खान जेका घाट घाट जो पाणी पी पहुती आहे, छा उन्ही खे तव्हां पंहिंजो कंदो? बस जवाब बस। राणी जे खिलाफ़ हिकु लफ़्ज़ न ॻाल्हाइजां। राणी ॼाणे मां ॼाणा, राणी सां मां कहिड़ो वर्ताव कंदुसि उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे। हाकिम खान मां मञा थो त इहो तव्हांजो ज़ाती मसइलो आहे, पर इहो मसइलो तॾहिं हल थींदो जॾहिं राणी वापसि ईंदी। हिकिड़ो भेरो राणी खे वापसि मोटाए आया आहियूं, ऐं ॿीहर राणी खे वापसि मोटाइण ऐं कमाल खान जे चंबे मां आज़ादु कराइण ॾाढो मुश्किल आहे, ॾाढो मुश्किल। आसान कमु त सभु को करे वठंदो आहे, पर जवान उहो जेको मुश्किल कमु करे वठे। जेकॾहिं वॾो रहिस सचाई ते चढ़े त इहो कमु थी वेंदो। जवारादा वॾे खे त मां राज़ी करे वठंदुसि, पर कुझु ॿियनि माण्हुनि जो बि ज़ोर मूसा खान मथो ॿियारे वठां। पोइ ॾिसूं त कमाल खान घणा ॾींहं पंहिंजी क़ैद में राणी खे बंदि करे सघे थो। पोइ जेतिरो जल्द थी सघे हाकिम खान रईस खे राज़ी करे इहो कमु कराए वठ। उन खां पोइ फ़सुलु तयारु आहे, पोइ मूसा खान सां संदरो ॾेई ॾिसूं। तमामु जल्द जवार मूसा खान जा सभु फ़सुल मां इहे बुहारे खणी ईंदुसि। बसि सिर्फ़ु हिन चकर मां राणी खे मोटाए अचां, बाक़ी पोइ ॾेखारींदुसि मूसा खान खे ॾींहं जा तारा। माई समझाए पंहिंजे छोरनि खे घर वेठे दड़का था ॾेई वञनि। कारां जे सिर ॾेखारो हुजे वरी तो मैं खे कहे दड़का ॾिना। इहो तो वारो छोरो मज्जू। अड़ी मां त खुश आहियां, भली काती खणी कोई मां मिठाइयूं विराया जनी। कारां जे सिर ॾेखारो हुजे तूं मुंहिंजे नियाणीअ जो घर पई बर्बाद करे, अड़ी जबुअ खे लावा पई लहराए। हाणे त माई मूं तोबा कई तोबा, पर इन मोए मज्जू खे तो रोक। अड़ी कारां जे सिर ॾेखारो हुजे मां त अञा वञी बच कंदीसांस, बच ताके तुंहिंजा गोॾा कुटे। तूं ख़ुशि थी त मां वञी रोकींदीसांस। कारां जे सिर ॾेखारो हुजे चवंदा न आहिनि त जहिड़ी नियत तहिड़ी मुराद, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। माई वॾी का नियत जी पली त खोटी। कारां जे सिर ॾेखारो हुजे हाणे तूं हिकिड़ी सलाह वठ मुंहिंजी, जबुअ सां वञी पाण लावा लहो। हा न त इहो मज्जू ज़िंदा कोन छॾींदी। हा इन छोरे सां त मां पुॼी पवंदुसि, बाक़ी तो वारी सरह घाटी बि मां ॾिसियो थी वञा। अड़ी कारां जे सिर ॾेखारो हुजे जे तूं छोरे सां पुॼण लाइक़ु हुईं त पोइ हेॾे छो सह कंदी आईं। हा निकिरो घर मां त विझाए न दसे धूड़ मथे में। मुई ख़ैरी तूं छा थी सम्झी त तो वारा माइट अची मुंहिंजी इहा बेइज्जती करे वेंदा ऐं आउं इहा मठ करे वेठंदुसि। न ख़ैरी न, मां अॼु ई रईस वटि वञा थी ऐं चवांसि थी त इहो सभु कमु खैरा जी चुर्च ते थियो आहे। पोइ ॾिसजां त तुंहिंजा जुंडा इन खगे जा जुंडा कीअं था पटिजनि। समझे थी पंहिंजे पाण खे। हाणे हलंदी थी अड़ी खैरा जे सिर ॾेखारो हुजे जनी ॾिस जेका जुंडा थी पटराए पई खैरा जा। हाय मां पाण रईस सां मुंहुं ॾेई वठंदसि जेका तो वञी दाह ॾिनी। रईस बि ईअं असली लथो पियो कोन्हे को त तुंहिंजे दाह ते अचे घर ते काह कंदो। खैरा जे सिर ॾेखारो हुजे भुगड़नि चपटीअ मां झंडु छॾायां त मां तोखे चङी तरह थी घर में वेहण ॾियां सुकून सां। ठगी थी अचे हर दाह कयूं।
उन रन खे ख़त्म करे आयमि जेकी तोसां निकाह करण खां इनकार थी करे। छा माई भागुल खे ख़त्म करे आयमि। ज़ुल्म करे छॾियो मजू, ज़ुल्म करे छॾियो। कुछ भी समझी अदा, पर मां पंहिंजो कम पूरो करे आयमि, पूरो। पर इहो त ॿुधा, जाए वारदात तां पेरनि जा निशान ठाहे आयो आहियूं। न अदा न, जेकॾहिं पेरा भेट थी ऐं परियल तुंहिंजो पेर सुञाणे वरितो त पोइ रईस खे केर पे रोके न सघंदो। अदा घर अंदर त पेरनि जा निशान न हूंदा, बाक़ी जिथां दीवार तां टपियो हुम न, थी सघे तो हुते हुजनि। त पोइ हल, जल्दी कर, हल त उहे निशान मिटाए अचूं। कपिड़ो खणी वञ। कपिड़ो आहे अदा, तूं हलण जी कर। ही वठां। हलो रे अञा सवेरा मां बि उथे कोन थो दीदार कयां। मां बि मुंहुं ई कोन थो ॾियां, तूं वेही ॾे। पर हाणे हीअं थो कयां की कुंड पासे वेही थो सां, पोइ वरी महबूब जी जो दीदार करे वरी गुलाम कातर जी होटल ते चाह पी सिधो कर। ॿियो वरी छा, उथ तूं बि मुंहुं ॿुधो त मां अचां थो। हलो रे हिते त खून चला, पंहिंजो पुत बचाया, किथे खून जे केस में आज़िजी न वञी। अरे दोस्तू, अरे छाजो खून रे, दोस्तू छाजो खून रे, दोस्त खबरदार जो के पुलिस के इतला ॾिनो आहे। ऐं हा, कन खोले हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, जे हीअ ॻाल्हि ॻोठ जे हदुनि खां ॿाहिरि निकिती त
मां ॿुधाए थो छॾियां कंहिंजो बि ख़ैरु न हूंदो। पर रहिस ॻोठ जी बेगुनाह औरत जो क़त्ल थियो आहे। कातिल खे सज़ा ज़रूर मिलंदी ऐं कातिल खे सज़ा मां पंहिंजे हिननि हथनि सां ॾींदुसि, हथनि सां। पर पहिरीं हिन वीचारी औरत जे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कयूं। ग़ुलाम कादर वन बाबा परेल खे हथु करे वञी ॻोठ जे चइनी तरफ़नि को जांच कयो, जेके ते पैरो लॻे थो त उहे ढके छॾियो। हाज़ुर बाबा, मां हींअर थो वञां पियो। वल बाबा, शाबाश। ज़ाहिरा कातिल तरफ़ न आयो हूंदो, दर या दीवार टपियो हूंदो। बोलू जी वॾा बाबा। बाबा तूं बि वञ, परेल खे असाण करे ऐं वञी पेरनि जी जांच कयो। शाबाश। वॾा बाबा हुणे ई वेंदा जांच करवाउण। दोसू जी बाबा साईं। बाबा तूं बि हिन न्याणीअ जे कफ़न दफ़न जो वञी बंदोबस्तु कर। हाज़ुर बाबा साईं, हाज़ुर। शाबाश बाबा। उठ सिज मथे चढ़ी आयो आहे, उठ उठ उठ। असगर उत मुंह धोई आ ऐं मुंहिंजे लाइ पाणी भरिया मटो। हाजरा हाजरा उठी पाण संभाले यार पहुंच गया। छा
इंफॉर्मेशन सही निकती आचार्य जो साथी माण्हू में कामयाब विया आहियूं सर जख्मी हालत में निकरी वियो ओके सर बाबा हाणे तव्हांखे इजाज़त आहे तव्हां वञी आराम कयो ऐं मूंखे बि सोचण जो मौक़ो ॾियो वैसे असांजे लाइ छा हुकुम आहे बाबा सुभाणे हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं कहर किरंदो ज़ालिमनि मथां कहर किरंदो जिन हिकिड़ी बेवा खे बि न बख़्शियो मोलू तूं छा थो सम्झे इन क़त्ल में कंहिंजो हथ हूंदो वॾा बाबा कल नंढा रेसे तूं कावड़ चूं निकिता हा उहो त मां बि सम्झां पियो पर हाकिम ख़ान एतिरो किरी पवंदो जो हिकु औरत जे क़त्ल करण खां बि न मुड़ंदो वॾा बाबा हाकिम ख़ान तबियत ॾाढा तेज़ जंहिं महिल कवड़ींदा पिया न पिछे अॻूं पिछूं कोन पिया ॾेखंदा त भई के पिया करींदा जे हिन क़त्ल में हाकिम ख़ान जो हथ आहे त पोइ असां ॿिन्ही भाइरनि खे जुदा थियण खां को बि रोके नथो सघे वॾा बाबा ॿिए कंहिंजा हथ बि थी सघंदा पई पर जेका दुश्मनी उथी आहे मेपूं पूरा पूरा हाकिम ख़ान च शक पर वॾा बाबा मलूक ते मारावण करणु पिछे इहो त मां बि सोचां पियो मोलू इहो त मां बि सोचां पियो वॾा बाबा पहिरें त ढकाएसीं पर सुभाणे पेरा भेटी करवेसूं पिछे ख़बर पवसी इहो कहिड़ा इंसान आहे जे इंसानियत तूं किरियल हरकत की है मोलू दुआ कर त इहो कमु हाकिम ख़ान जो न हुजे जे इहा छिछोर पाई हाकिम ख़ान कई आहे त पोइ न ॼाणे लाइ कहिड़ो तूफ़ान ईंदो मैं भी इहो ई चाहींदा पिया इहो तूफ़ान उथे ऐं हाकिम ख़ान लड़ी थी रवाना थी वञे जंहिं मेरे भिराकूं बेगुनाह मरवाया चाचा चाचा मूंखे बि ज़िंदा कोन छॾींदा अल्लाह ख़ैर कंदो पुट अल्लाह ख़ैर कंदो वे 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 मेरी मां छो मारींदा भला तोखे छाजे लाइ मारींदा चाचा चाचा तू हुनखे नथो सुञाणी जे तो इहो तरीक़ो रहियो न पोइ तोखे बि पूरो करिणो पवंदो पूरो तोखे मत कर छोड़ा यार बाबा खुदा खे मञूं ख़ामोश थियो सॼे ॻोठ मथां सतो तारी थी वियो आहे ऐं तव्हांजो हिन घर मथां क्रोध वञी ई कोन थो अदा मां त ख़ामोश आहियां पर बाबा बि त कंहिंखे ख़ामोश रहण दे न बस कर रानी बस कर घणो थाव को न थी हाणे तूं अलाह करे हिन घर मथां मुसीबत डरे न त ख़बर न आहे अलाए किथे वञी रहण लाइ घर ॻोल्हणा पवंदा ख़ैर जेसर ॾेखार हुजे ॾींहों ॾींहुं वञनि थियूं नयूं नयूं मुसीबतूं नाज़ुल थींदियूं अलाए कहिड़ो दिजाली दौर अचे वियो आहे जो औरत खे बि बख़्श नथो कयो वञे हा ख़ैर अल्लाह आराम करे अलाए त कहिड़ो दौर अची वियो आहे अलाए त अञा कहिड़ियूं मुसीबतूं नाज़ुल थींदियूं